नंढड़ी मौजूदु आहे ऐं सुवालु आहे उन खां त छा आर्ट सां समाज जी ख़िदमत करे सघिजे थी? जी, आर्ट सां समाज जी ख़िदमत करे सघे थी, क्योंकि जेको आहे आर्ट हिकिड़ी इहा शइ आहे जंहिंमें असां दिलचस्पी वठंदा आहियूं। हिकिड़ो इश्क़ हूंदो आहे जीअं, उहे ई आर्ट में बि हिकिड़ो जुनून हूंदो आहे। कुदरतनि खे ऑब्ज़र्व करबो आहे, मुशाहिदो करबो आहे उन्हनि जो, उन्हनि खे ॾिसबो आहे, उन्हनि खे ऑब्ज़र्व करबो आहे ऐं अलाह जी कुदरत में इहो ॾिसबो आहे कि जेको आहे असां इन्हनि मां नयूं शयूं कीअं था कढी सघूं। त हाणे इन में चवनि था कि असांखे आर्ट खे सिखण बि खपे, पर जेको आहे असांखे इहो खपे कि आर्ट खे अॻिते वधाइण कीअं, पंहिंजे अहसासनि खे जेके असां लफ़्ज़नि में बयानु नथा करे सघूं, कोशिशि कयूं था पोइ तस्वीरुनि में बयानु करण जी। त अगरि असांखे कंहिं शइ जे लाइ लफ़्ज़ न आहिनि बयानु करण जे लाइ, त उहो असां तस्वीरुनि जे ज़रिए सां उन्हनि खे अॻिते पहुचायूं था। अक्सर मूं इहा शइ ॾिठा आहिनि किताब वटि जंहिंमें जेको आहे लफ़्ज़नि खां वधीक तस्वीरूं हूंदियूं आहिनि छपियल, क्योंकि हा इहो बि हूंदो आहे कि माण्हू पढ़ियल न हूंदा आहिनि पर तस्वीरुनि खे सम्झी पाइनि, उन्हनि जे दुख दर्द खे सम्झी सघंदा आहिनि, उन्हनि जे अहसासनि खे सम्झी सघंदा आहिनि। उहो ई आर्ट बि हिकिड़ो अहसासु आहे ऐं हिकिड़ी विजुअलाइज़ेशन आहे आर्ट में बि। ऐं आर्ट हिकिड़ो जेको आहे हिकिड़ी साइंस आहे जंहिंमें असां इहो ॾेखारींदा आहियूं, नयूं शयूं एक्सपेरिमेंट कंदा आहियूं, कुझु नई क्रिएट कंदा आहियूं, कुझु नयो ठाहींदा आहियूं। ऐं ज़रूरी न आहे कि हर शइ जेको आहे केमिकलनि सां क्रिएट कइजी वञे। कुझु शयुनि खे असां नेचुरली क्रिएट कंदा आहियूं, जीअं इंसानु हिकिड़ो आहे, इंसानु बि त हिकिड़ी क्रिएशन आहे अलाह जी। उहो ई आर्ट बि हिकिड़ी क्रिएशन आहे इंसाननि जी, कुदरत खे ऑब्ज़र्व